मुल्क में क़ातिल कोरोना वायरस ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक 425 ॼणनि खे कोरोना वायरस जी तस्दीक खां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 8418 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 17 ॼणनि जे फौत थियण खां पोइ फौतियुनि जो अंग 176 थी वियो आहे। उत्तर वजीरिस्तान में फोर्सेस जी कार्रवाई 5 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि जी फायरिंग में एक फौजी जवान शहीद ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी विया। सिंध में लॉकडाउन जारी है। भंजकड़ी कंदड़ 238 शहरनि खे गिरफ्तार किया वियो आहे। 71 माण्हुनि ते केस पिण दाख़िल थियल आहे। गढ़ी चाकर में लॉकडाउन की खिलाफ वर्जी करण ते 3 ॼणा गिरफ्तार। गढ़ी चाकर में लॉकडाउन की खिलाफ वर्जी करण ते शाहिद बोजदार, नूर हसन मलिक ऐं रज़ा खुश्क समेत 3 ॼणा गिरफ्तार किया विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट